अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों क्या हाल है? उम्मीद है सब ठीक होता था। तो सब ठीक है फ्रेंड्स। अॼु व्लॉग कीअं त हींअर क्या स्टार्ट टाइम थी रहियो आहे तक़रीबन 3:30 हींअर। ऐं सोचो त व्लॉग कंटिन्यू कजे, व्लॉग ठाहिजे। ऐं हीअ शमीर ऐं शहज़ाद मूंसां गॾु। शमीर छा हाल आहे? तबियत सही आहे? तबियत सही आहे। शहज़ाद तूं ॿुधाए ख़ुशी? फ्रेंड्स शहज़ाद जेको आहे उहो ईअं ई ॻाल्हाईंदो आहे, मतिलबु थोरो हिपकाईंदो आहे। चवनि जेको ॻाल्हाईंदासीं न उहो उन में ई जवाबु ॾींदो आहे। कुझु ॿुधायो न, गानो वानो या नात वात कुझु न कुझु ॻाए ॿुधा व्यूअर्स खे एंटरटेन कयूं। यार गाना याद ही कोना। को नात वग़ैरह सोचम था। त फ्रेंड्स शमीर सोचे थो कहिड़ी नात ॻाईंदो ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदो। ऐं हिन जो आवाज़ तव्हां ॿुधंदो, आवाज़ सुठो अथसि या किनो अथसि उहो पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। शमीर सोचई? ना यार सोचा तो 2 मिनट बंद कर। मां वेठो आहियां, वेट थो कयां। शमीर चए थो मूंखे गानो यादि कोन्हे, पंजो विढ़ाईंदो शहज़ाद सां। शहज़ाद पंजो विढ़ाईंदसि? कोशिशि कर शहज़ाद, ॾिस केरु थो मारेसि। हल शमीर, तेरे हार में जीत हूंदी आहे। तूं हारजी वई न, माना तूं जीते है। 1 2 3 शहज़ाद जोर लगा, शहज़ाद जोर लगा। देसों के में ताकत है। शहज़ाद जीते हो। शहज़ाद शाबाश। तो फाइनली फ्रेंड्स शमीर के गानो हिकिड़ो यादि आयो आहे जेको तव्हां ॻाए ॿुधाईंदो। बुधायो ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी यहाँ रहे ना रहे। ए वतना वे मेरे वतना वे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी अजमत से मैं, कितने नसीबों वाला था। बस फ्रेंड्स यो याद।